जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन मोहतरम नवाज़ खान ज़हूर खे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि ऐं पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कनि। क़ौमनि जे वजूद जे मथां अंधारी राति छांइजी वेंदी आहे ऐं उहा राति एॾी गहरी हूंदी आहे, ऊंदाही एॾी डेघ वठी वेंदी आहे जो माण्हू खे कुझु नज़र न आहे ऐं न रुॻो माण्हू खे पर कॾहिं कॾहिं क़ौमनि जी इज्तिमाही अखि जेका आहे उहा बि सुम्ही पवंदी आहे। ऐं पोइ परे वारी ॻाल्हि त ठहियो, पर वेझे वारियूं शयूं, वेझे वारियूं यादगिरियूं बि माण्हू खे न ईंदियूं आहिनि, क़ौमनि खे न ईंदियूं आहिनि। ऐं पोइ क़ौम ईअं सुम्ही पवंदी आहे जीअं सॼनि जो को जाॻियल माण्हू सुम्ही पए, समूरा घोड़ा विकिणी सुम्ही पए ऐं उनखे कुझु बि यादि न रहे तो केरु हो, किथां आयो हो ऐं उनखे केॾांहुं वञिणो आहे। त माज़ी क़रीब में सिंधी क़ौम जी जेका हालत हुई उहा बि ईअं हुई, उहा पंहिंजी तारीख़ खे विसारे वेही रही हुई, पंहिंजे माज़ी जे सूरमनि खे विसारे वेही रही हुई। उहा ॿियो त ठहियो, पर पंहिंजे क़ौमी तशख़ुस ऐं पंहिंजे क़ौमी वजूद ऐं पंहिंजे वतन खे विसारे वेही रही हुई। ऊंदाही जी अहिड़ी भयानिक रात में ओ साईं जीअम सैयद हो जंहिं सितारे वांगर रोशन थी हिन क़ौम खे अखियूं मोया कयूं त तव्हां नज़र विझो पंहिंजे वजूद ते, नज़र विझो पंहिंजे वतन ते ऐं यादि करियो त तव्हां माण्हुनि जो को नंढड़ो गुरू न आहियो, तव्हां तारीख़ जी हिकु क़ौम आहियो ऐं क़ौम बि उहा जेका अज़ीम तरीन क़ौम आहे, जंहिंखे पंहिंजा हीरा आहिनि, पंहिंजा सूरमा आहिनि, जंहिंजूं पंहिंजूं शिकस्तूं आहिनि, जंहिंजूं पंहिंजूं फतहूं आहिनि, जंहिंजा पंहिंजा चांडाणा आहिनि, जंहिंजा पंहिंजा रो रामाणा आहिनि, जेका तारीख़ में विढ़ी आहे। ऐं जेकॾहिं उन आज़ादी विञाई आहे उहा आज़ादी हासिल करण जे लाइ ॿीहर उहा जंग जे मैदान में लथी आहे। जेकॾहिं उन शिकस्त खाधी आहे त ॿीहर उन शिकस्त खे फतह में तब्दील करण जे लाइ मैदान ते लथी आहे। ऐं पोइ इएं थियो आहे जो अरगोन आहिनि त शिकस्त खाई विया आहिनि, तुर्खान आहिनि त शिकस्त खाई विया आहिनि, मुगल आहिनि त शिकस्त खाई विया आहिनि। केरु बि आहे जेको सिंध ते काए आयो आहे आख़िरी नतीजे में उहो शिकस्त खाई वियो आहे। अरबन खां वठी अंग्रेज़नि ताईं को बि धारियो जेको जो सिंध ते फातह न थी सघियो आहे। देर सवेर सिंध समूरनि धारियुनि खे पंहिंजी धरती तां तरे छॾियो आहे। देर सवेर सिंध समूरनि गासबनि खे पंहिंजी धरती तां हकाले कढियो आहे। देर सवेर सिंधियुनि समूरनि ॿारनि कुवतनि खे पंहिंजे वतन तां बेदख़ल कयो आहे। देर सवेर सिंधियुनि पंहिंजी विञायल आज़ादी मोटाए पे हासिल कई। ऐं अवां जेको अंग्रेज़नि जे ज़माने खां वठी गुलामी में रहिया आहियो, पंजाबियुनि जी गुलामी हेठि हलिया विया आहियो। इब्राहिम मुंशी चयो वया गोरा वया कारा, वया गोरा वया कारा, फिक्र बदलिया न फन बदलिया, न बदलियो को निज़ाम इन मुल्क जो, बाक़ी रुगो बदन बदलिया, निज़ाम न बदलिया। अंग्रेज़नि जे वञण सां आज़ाद न थियासीं, ॿीहर गुलामी में हलिया वियासीं। ऐं उन गुलामी खे अवां जी क़ौमी ॿधी ऐं क़ौमी जदोजहद शिकस्त ॾेई सघे थी त साईं जीएम सैयद सिंधियुनि में उहो उत्साह फूटियो ऐं उन्हनि खे यादगिरी ॾियारी त तव्हां हिकु क़ौम आहियो, तव्हांखे पंहिंजो वतन आहे, पंहिंजी जाग्राफी आहे, पंहिंजी सकाफ़त आहे, पंहिंजी तारीख़ आहे, पंहिंजी तहज़ीब आहे, पंहिंजो तमदन आहे, पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजूं रीतूं आहिनि, पंहिंजूं रस्मूं आहिनि। उहे सभु तव्हांजे अलॻि क़ौम हुजण जूं साखी आहिनि। ऐं क़ौम हूंदी त वतन हूंदो, वतन खां सवाइ क़ौम न आहे हूंदी। इन जे करे पंहिंजो वतन वराए वठो। ऐं अॼु
कराची खां वठी कची बंदर, कराची खां वठी कश्मीर ताईं ऐं कची बंदर खां वठी कारूंझर ताईं सिंध जेको हिकु क़ौम तौर थी सोचे तो साईं जेम्स जे फिक्र जो नतीजो आहे। रुगो सिंध जे अंदरि वेठल सिंधी पर सिंध खां ॿाहिरि बि जेके सिंधी वेठा आहिनि उहे जेकॾहिं सिंधी तौर सोचीनि था इहो साईं जेम्स जे फिक्र जो नतीजो आहे। ऐं साईं जे फिक्र जे नतीजे में ही क़ौम जेका कॾहिं इहे न सोचींदी त असां सिंधी आहियूं, हाणे सोचे थी त असीं सिंधी आहियूं। जॾहिं उहा सोचींदी, सोचण लोचण जो बुनियाद हूंदो आहे, सोच जदोजहद जो बुनियाद हूंदो आहे, सोच जेको सो कदम अॻिते वधाइण जो बुनियाद हूंदो आहे। जी भिटाई चयो हितां खणी हुत जिन रखियोसीं रसियूं साॼनि सूं सूरत विखाई वेझो घणो। जॾहिं क़ौमूं विख वधाईंदियूं आहिनि त मौजज़ा रुनमा थींदा आहिनि, आज़ादियूं रुनमा थींदियूं आहिनि, इनकलाब रुनमा थींदा आहिनि ऐं वॾे में वॾियूं क़ुवतूं जेके आहिनि शिकस्त खाई। ऐं इहो क़ौमनि जे तारीख़ जे अॻिते वधण जो नतीजो आहे जो अॼु दुनिया जे अंदरि पर्शियन एम्पायर न आहे, रोमन एम्पायर न आहे, अंग्रेज सुल्तनत न आहे, समूरियूं वॾियूं सुल्तनतूं ऐं साम्राज्यतूं शिकस्त खाई वियूं, उन्हनि जे कब्ज़े हेठि आयल जेके क़ौमूं आज़ाद थियूं। अहिड़े तरीक़े सां सिंधी क़ौम जॾहिं इज्तिमाही जदोजहद कंदी त पंजाब साम्राज्य तूं शिकस्त खाई वेंदी ऐं सिंधी क़ौम जेका असां आज़ादी आहे। आज़ादी असांजो मुस्तक़बिल आहे, आज़ादी असांजी तक़दीर आहे। जीअं का माउ पंहिंजे ॿार ॼणण खां सवाइ नथी रही सघे, पंहिंजे तख़लीक़ी अमल ॾांहुं वधंदी आहे, इहा क़ौम इनकलाब ऐं आज़ादी जे ॿार खे जनम ॾियण खां नथी रही सघे, उहा बि आख़िरकार उन वधंदी आहे। ऐं जॾहिं पाण साईं जेम्स खे यादि था करियूं तॾहिं पाण पंहिंजे क़ौमी तशख़ुस खे यादि था करियूं, पंहिंजे वतन खे यादि था करियूं, उनजे मुस्तक़बिल, उनजे बका, उनजे बचा ऐं उनजी आज़ादी खे यादि था। ऐं साॻिए वक़्तु उनखे जेके ख़तरा आहिनि उहे ख़तरा बि यादि था करियूं। अॼु मुंहिंजूं भेनरूं ऐं मुंहिंजा भाइरो सिंध खे ॿ तमामु वॾा ख़तरा आहिनि। शयूं जेके आहिनि उहे हिक ॿिए सां ॻंढियल हूंदियूं आहिनि। मिसाल तौरु कैनालनि जो मामिलो आहे, उहो ज़मीननि सां ॻंढियल आहे, उहो डेमनि सां ॻंढियल आहे। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले में सिंध जूं ज़मीनूं जेके आहिनि उहे फ़ौजनि जी वालार हेठि थियूं वञनि। पंजाबी फ़ौज सिंध ते ईअं वालार करणु चाहे थी जी इसराइली फ़ौज फ़लस्तीन ते वालार कई, ईअं सिंध जे ज़मीननि ते वालार कई थी वञे। कंहिं ज़माने में मौलाना मौदूदी चयो जीअं सिंध माना मरे पाकिस्तान ऐं ग्रीन पाकिस्तान माना बर्बांग सिंध, वीरान सिंध, मुअल सिंध दरिया जेको अमल कंहिं तौर ते कामयाब थियणु न ॾियो। वतन न आहिनि मरंदा, बाग़ैरत क़ौमूं न आहिनि मरंदियूं, ऐं बाग़ैरत क़ौमूं, बाशऊर क़ौमूं, बाज़मीर क़ौमूं पंहिंजो क़ौमी तशख़ुस, क़ौमी वजूद ऐं पंहिंजो वतन सलामत रखंदियूं आहिनि। उनजे लाइ विड़ी पवंदियूं, मरी वेंदियूं आहिनि, पर पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौमी तशख़ुस खे मेचण न आहिनि, ख़तमु थियण न आहिनि। माण्हू वतन जे लाइ हूंदो आहे, माण्हू जी सभ खां वॾी सआदत जेकॾहिं का आहे उहा पंध में हलंदे, आज़ादी जे रस्ते में हलंदे, वतन जे रस्ते में हलंदे मरी वञणु आहे, सिर ॾेई छॾणु। तुंहिंजे काल मुई त काल ई गॾी सॼणे, कॾहिं कान सुई का सॼी गॾी सॼण। मरी वेंदो सॼणनि सां मिलंदो। सैयद चवंदो हो जे क़याम मिलन त करोड़ा सुपरी या परे सुजन वाधायूं विसाल। मंज़िल केॾी दूर हुजे, परे हुजे, पर उहा हिकिड़ी विसाल जी वाधाई थी अचणी आहे, तंहिंजे करे कतई तौर ते घबराइणो न आहे। मिठाई चयो वॾा ताले तिन जा जे मार्ग मंझि मरनि, वॾा भाग आहिनि उन्हनि जा, वॾा नसीब आहिनि उन्हनि जा, भलो मुक़दर आहे उन्हनि जो जेको रस्ते में पंध में मंज़िल ॾांहुं वधंदे डग में मरी वञे। वॾा ताले तिन जा जे मार्ग मंझि मरनि, रीस रेज़ालियूं तिन से उॼाड़े लाइ कनि, जे रीस रेज़ालियूं तिन से उॼाड़े लाइ कनि। सो मार्ग में मरण, पंध में मरण आम ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे। ऐं क़ौमुनि जा बाशऊर
ऐं गैरतमंद फर्द पंहिंजे वतन तां बलार थी वेंदा आहिनि पर वतन तां हथ न आहिनि ऐं जेके माण्हू वतन तां बलार थियण जे लाइ सोचींदा हुजनि जेके माण्हू पंहिंजे वतन ते कुर्बान थियण जे लाइ हर वक़्तु तयारु हुजनि जेके माण्हू आज़ादी जी शमा ते पतंगनि वांगुरु विढ़ण जे लाइ तयारु हुजनि खे सख़्तु नथो रोके सघे केॾो ज़ोर ॾियनि था केॾो दबाव विझनि था केॾे जबर ऐं ॾाढ खां कमु वठनि था पर क़ौमी कारकुन खे नथा रोके सघनि ऐं जीअं क़ौमी कारकुन खे सनअतनि खां नथो रोके सघे तीअं ज़बरदस्ती सिंधी क़ौम खे मार्च कराए नथी सघे कैनाल नथा ठाहे सघजनि ड्रेन नथा ठाहे सघजनि ज़मीनूं जेके आहिनि से तीनवार नथियूं करे सघजनि ज़मीनूं सिंध जे हारी जी मिल्कियत आहिनि ज़मीनूं सिंध जे अवाम जी मिल्कियत आहिनि ज़मीनूं सिंध जी मिल्कियत आहिनि सिंधी क़ौम जी मिल्कियत आहिनि उहे धारियुनि जी मिल्कियत न आहिनि ग्रीन पाकिस्तान कंपनी इनिशिएटिव कंपनी जी मिल्कियत न आहिनि अहिड़े तरीक़े सां सिंधु दरिया जो सुवाल असांजो क़ौमी सुवाल आहे सिंधु दरिया ते डेम क़बूल न आहिनि आउं चवंदो आहियां त ज़मीननि जो मामिलो कैनालनि जो मामिलो ऐं डेमनि जो मामिलो असांखे गिराए खणण जी ज़रूरत आहे जो हिक ॿिए सां ॻंढियल आहे ऐं डेम ऐं कैनाल इहे सिंधु दरिया जे वजूद जे मथां हिकिड़ो वार आहे दरिया सिंध ठाही आहे दरिया सिंध जी सलामती जो दामन आहे 19वीं सदी में अंग्रेज़नि सिंधु दरिया जी पैमाइश करे सिंध ते कब्ज़ो कयो हो ऐं 21वीं सदी में पंजाब साम्राज्य दरिया ते कब्ज़ो करे सिंध खे दाइमी गुलामी ॾांहुं धिकण थो घुरे जेको अमल कंहिं सूरत में क़ाबिले क़बूल न आहे दरिया क़ौमनि जे मोहबतनि जा महराज हूंदा आहिनि दरिया क़ौमनि जे जियापे जा ज़ामिन हूंदा आहिनि दरिया क़ौमनि जी हयाती ऐं ज़िंदगी जा सबब हूंदा आहिनि दरिया क़ौम ऐं वतन जे रूह में धड़कंदा आहिनि जेकॾहिं दरिया जी धड़कन ख़तम थी वञे त कंहिं क़ौम जे दिलि जी धड़कन जेका उहा ख़तम थी सघे ऐं दुनिया में जेकॾहिं वॾे में वॾो क़तल आहे तो हिकु माण्हू जो क़तल न आहे जेतोणीकि आउं माण्हू जे क़तल जे ख़िलाफ़ आहियां पर जेकॾहिं तनासब जे हिसाब सां भेट था करियूं त हिन दुनिया में वॾे में वॾो क़तल जेकॾहिं को आहे तो दरिया जो क़तल आहे तो दरिया जो क़तल करे करे क़ौमनि जो क़तल हूंदो आहे रुगो कंहिं क़ौम जो न पर दरिया सां लाॻापियल समूरी ज़िंदगी जो क़तल हूंदो आहे तंहिंजे करे जेके माण्हू दरिया खे क़तल करण था घुरनि उहे सॼी काइनात जा क़ातिल आहिनि ऐं असीं कातिलनि सां गॾु नथा रही सघूं असीं उन्हनि माण्हुनि सां जेके कुल ज़िंदगी खे वशानियत ऐं मौत ते वर्ताइण घुरनि था कुल हयात खे मौत ते वर्ताइण घुरनि था उन्हनि सां गॾु नथा हली सघूं असां पंहिंजे जोहर में हिकिड़ियूं शानदार तहज़ीबूं शानदार तमदन शानदार रिवायतूं शानदार रीतूं रस्मूं शानदार सकाफ़त आलीशान क़िस्म जा क़दर रखंदड़ आहियूं उहे क़दर जेके हयात बख़्श क़दर आहिनि ज़िंदगी बख़्श क़दर आहिनि तंहिंजे करे उहे क़दर बचाइणा आहिनि इहे क़दर बची विया वियतनाम जे हिकिड़े शाइर लिखियो त जॾहिं असांजा सिपाही जंग जे मैदान ते वेंदा आहिनि तॾहिं असीं उन्हनि जे खीसनि में पंहिंजा नज़म विझी छॾींदा आहियूं ऐं सम्झंदा आहियूं त असां इहे नज़म बचाए वियासीं माना वियतनाम बचाए वियासीं अॼु पाण पंहिंजा हयात बख़्श क़दर बचाए वियासीं इंसान दोस्त ऐं जीवत दोस्त क़दर बचाए वियासीं त यकीनन पाण सॼी ज़िंदगी बचाए वेंदासीं क़ौमी वजूद बचाए वेंदासीं सिंध बचाए वेंदासीं ऐं साईं जेम्स जी 101 सालगिरह जे मौक़े ते जेतोणीकि गॾियल जलसो आहे पर जी ॿिया दोस्त ॾेई विया आहिनि तीअं आउं जीअं सिंध क़ौमी पार्टी जे पारां इहो ऐलान थो करियां त 14 फरवरी ते मोहबतनि जो आलमी ॾींहुं आहे असीं इहो आलमी ॾींहुं मोहबतनि जो जेको उहो दरिया सां मोहबत में बदिलाइण था घुरूं त असां ॼाण सोरे वटां सिंधु दरिया खे पार्टी पारां भेटा ॾींदासीं ऐं आउं समूरी क़यादत खे तव्हां दोस्तनि खे इहा दावत थो ॾियां त 14 तारीख़ ते गॾु हुजूं पार्टी वाबस्तगियुनि खां बारातर थी गॾु हुजूं ऐं पंहिंजे दरिया खे मोहबतनि जी भेटा ॾियूं असां 30 तारीख़ ते छटे में हूंदासीं दरिया ऐं ज़मीननि जे ख़िलाफ़ 30 जनवरी ते दरिया ऐं ज़मीननि जे ख़िलाफ़ जेके साज़िशूं आहिनि उन्हनि साज़िशुनि जे ख़िलाफ़ ऐं साॻिए वक़्तु जेकॾहिं रबर कमेटी को ऐलान करे थी त असीं उन में बि गॾु हूंदासीं ऐं आउं जेका आख़िरी ॻाल्हि करण थो घुरां उहा इहा
त क़ौमी ॿधी क़ौमी जदोजहद में ईमान ऐं यकीन जेको आहे उहो कामयाबी खे फतहनि खे शोभनि खे जनम ॾींदो आहे। अॼु कंहिं ज़माने में पाण चवंदा हुआसीं बाबा ही त नसलनि जी जदोजहद आहे, सदियुनि जी जदोजहद आहे। सैयद जी पेरांदी खां बीठा ऐं ज़िमेदारी सां चवां थो ऐं तव्हांखे ज़हनशीन कराइण थो घुरां त हाणे ही जदोजहद नसलनि ऐं सदियुनि जी जदोजहद न आहे रही। ही जदोजहद हिन नस्ल जी जदोजहद आहे, पंहिंजे नस्ल जी जदोजहद आहे। ऐं ही नस्ल जेको आहे इहो ई आज़ादी जो फ़तेह थींदो, इहो ई सुधारो थींदो। तंहिंजे करे साईं जेम्स जे फ़िक्र में, सिंध जी आज़ादी जे फ़िक्र में, पंहिंजे मुस्तक़बिल में यकीन जेको आहे उहो अणटुट हुजणु घुरिजे। ऐं हाणे टे जेका असां घणी परे न आहे, वाख घणी परे न आहे, पर मंज़िल वेझी ईंदी आहे त माण्हू थकिजंदो आहे। मंज़िल वेझी ईंदी आहे त माण्हू निंडाखड़ो थींदो आहे। मंज़िल वेझी थींदी ईंदी आहे त माण्हू जेको आहे सो सुस्त थींदो आहे। मंज़िल वेझी थींदी आहे त माण्हू ॿाहिरि थी वेंदो आहे। तंहिंजे करे सुस्ती, ॿाहिरि ऐं निंड ऐं बेयकीनी छॾे पंहिंजे वतन जी आज़ादी जे मंज़िल ॾांहुं लिख वधायूं। जीअं भिटाई चयो त खुई जा खयाई, खुई माना थकिजी पई, थकल सूरत में जेका विख खयाई, खुई जा खयाई विख ते वेझी कई, छिके छिनाई पंध विड़ोई पग जो। ही जेको पंध पग जो आहे या पाण ते तारीख़ी ज़िमेवारी आहे। साईं जेम्स सां पंहिंजी ज़िमेदारी, साईं जेम्स सां पंहिंजी मोहबत ऐं सिंध वतन सां पंहिंजी ज़िमेदारी, हिन क़ौम ॾांहुं पंहिंजी ज़िमेदारी ऐं पंहिंजी मोहबत जी तक़ाज़ा आहे। ही काफ़िलो जेको आज़ादी जो काफ़िलो आहे, इनखे आज़ाद सिंध जी मंज़िल ताईं पहुचायूं। यकीन करियो सोभ जेका असां पंहिंजे मुक़दर में लिखिजी चुकी आहे ऐं केॾे बि ॾाढ ज़बरदस्त ऐं जबर जे बावजूद वो आज़ादी खे रोके नथा सघनि, आज़ादी जे इनकलाब खे टारे नथा सघनि। आख़िरी फतह पैदी थींदी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।